बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको मौज़ू है हज फ़र्ज़ थियण जा शर्त। उहे शर्त सभु लदा विया त हज फ़र्ज़ थींदो। जेकॾहिं हिकु बि न लदो वियो त हज फ़र्ज़ न थींदो। पहिरीं मुस्लमान हुजे, ग़ैर मुस्लिम मुल्क में रहंदड़ नो मुस्लिम खे हज फ़र्ज़ हुजण जी ख़बर हुजे, आक़िल बालिग़ हुजे, आज़ादु हुजे, कंहिंजो बानू न हुजे। नंबर 5 ख़ोराक ऐं किराए जी ताक़त हुजे या संदसि ज़रूरी शयुनि राशि घर ऐं अहल अयाल जे नफ़क़े खां बचियलु हुजे ऐं मथसि को बि कर्ज़ु न हुजे। मनासिक हज जा महीना हुजनि जेके शवाल, ज़ुल्क़ाद ऐं ज़िलहज जो पहिरियों ॾौं आहे। हज जा शर्त लदा विया त उन ई माण्हू ते हज फ़र्ज़ु आहे। हज पंहिंजो पाण करण जी वजूब जा शर्त। उहे शर्त जेके अॻी शर्तनि समेत लदा विया त हज पंहिंजी सिर अदा कबो आहे। जेकॾहिं हिकु शर्त बि न लदो वियो त हज पंहिंजे सिर अदा करणु लाज़िम न थींदो, बल्कि पंहिंजे नाइब खां हज कराइबो या वसियत कबी। तंदुरुस्ती हुजे, वाट अमन वारी हुजे, सरकारी पाबंदी न हुजे, औरत सां संदसि मर्द या अहिड़ो मर्द गॾु हुजे जंहिंजो निकाह उन औरत सां थी न सघे। ख़्वा औरत नौजवान हुजे या ॿुढड़ी हुजे, उहो ॿिन्हिनि लाइ शर्त आहे। ऐं नंबर 5 औरत इद्दत में न हुजे, यानी औरत का इद्दत में आहे त उन जे मथां हज कोन थी सघंदो, उन जो हज क़ाबिल क़बूल न आहे, हज कोन थींदो त औरत इद्दत में न हुजे। हज दुरुस्त थियण जा शर्त। मुस्लमान हुजे एहराम ॿधी, जंहिंजो बयानु अॻिते ईंदो त इनशाला। हज जे महीननि में मुक़ररु जॻह ते हुकुम बजा आणी, सम्झ में अक़ल हुजे, एहकाम पंहिंजा पाण अदा करे, अलबत्ते उज़र वारी हालत में उन जी तरफ़ ॿियो करे सघे थो। हज जो एहराम ॿधण बैदि अरफ़ात में टिकण खां अॻु जमा न करे।